अस्सलाम वालेकुम। हिन लेक्चर में असां पढ़ंदासीं त अणपूर जी भेट कीअं थींदी आहे, कंपेयरिंग फ्रैक्शंस। सही आहे। त टॉपिक ते हलण खां पहिरियां तव्हां खां हिकु रिक्वेस्ट आहे त जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजा वीडियोस पसंदि था अचनि त चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियोस खे लाइक कयो ऐं शेयर कयो पंहिंजे दोस्तनि सां। सही आहे। त हलूं था पंहिंजी असुल टॉपिक ते, कंपेयरिंग फ्रैक्शंस। हाणे जेकॾहिं असांखे ॿ फ्रैक्शंस मिलियल आहिनि, ठीकु आहे, त कीअं ख़बर पए त कहिड़ो वॾो फ्रैक्शन आहे हिन मां, कहिड़ो नंढो आहे। सही आहे। हाणे जेकॾहिं असां वटि ॿ फ्रैक्शंस मिलियल आहिनि, फर्ज़ कयो जीअं हिन एग्ज़ाम्पल में आहे 2/5 3/5। सही आहे। हिन एग्ज़ाम्पल में 3/4 4/5। सभ खां पहिरियां ॻाल्हि तव्हांखे छा ॾिसणी आहे त जेके असांखे ॿ फ्रैक्शंस मिलियल आहिनि, आइदर उहे लाइक आहिनि या अनलाइक आहिनि। पहिरियों असांखे इहो आइडेंटिफाई करिणो आहे त जेके असांखे ॿ फ्रैक्शंस मिलियल आहिनि उहे लाइक आहिनि या अनलाइक आहिनि। ठीकु आहे। हाणे लाइक लाइ कंडीशन छा आहे त उहे ॿ फ्रैक्शंस जेके हूंदा उन्हनि जा डिनोमिनेटर्स माना हेठियूं साइडियूं ॿई पाण में बराबरि हूंदियूं, पोइ चवंदासीं त इहो लाइक फ्रैक्शन आहे। पर अहिड़ा फ्रैक्शंस जिन में हेठियूं साइडियूं बराबरि न हुजनि त उहे असांजा अनलाइक फ्रैक्शन आहिनि। सही आहे। हिकु दफ़ो असां आइडेंटिफाई कयोसीं लाइक आहिनि या अनलाइक आहिनि, ठीकु आहे, असांखे ख़बर पइजी वेंदी। हाणे जेकॾहिं असां वटि फ्रैक्शंस लाइक आहिनि त लाइक लाइ ॾाढो सिंपल आहे। छा कंदासीं, डिनोमिनेटर सेम आहिनि, हे लाइक आहे। हाणे असां सिर्फ़ु हिन जे अंसनि खे कंपेयर कंदासीं। हे जेके मथियूं साइडियूं आहिनि, हिन जी मथी साइड में 2 आहे, हिन जी मथी साइड में 3 आहे। त ॾिसो 3 2 खां वॾो आहे, त जेको हे असांजो फ्रैक्शन आहे सॼो, इहो हिन फ्रैक्शन खां वॾो आहे। पहिरियां ॾिठोसीं लाइक आहे या अनलाइक आहे, हे लाइक फ्रैक्शन आहे, छो त हिननि जा डिनोमिनेटर्स हेठियूं साइडियूं बराबरि आहिनि। ठीकु आहे। हाणे लाइक ॾिठोसीं आहे, हुन खां पोइ कंडीशन कहिड़ी चेक कंदासीं, ॾिसंदासीं त अंश कंहिंजो वॾो आहे, मथी साइड कंहिंजी वॾी आहे। त मथी साइड हिन फ्रैक्शन जी वॾी आहे, हिन जी 3 आहे, हिन जी 2 आहे मथी साइड। त हे फ्रैक्शन जेको टोटल आहे इहो हिन खां वॾो थी वेंदो। सही आहे। त कीअं लिखंदासीं मैथमेटिक्स में, कीअं लिखंदा आहियूं मैथमेटिकल नोटेशन में, 3/5 is greater than 2/5। सही आहे। 3/5 वॾो आहे 2/5 खां। सही आहे। पर जेकॾहिं असांखे ॿ फ्रैक्शंस मिलियल आहिनि ऐं उहे अनलाइक आहिनि, अनलाइक जो मतिलबु उन्हनि जूं हेठियूं साइडियूं बराबरि न हुजनि। हाणे हिन फ्रैक्शन में 4 आहे, हिन फ्रैक्शन में हेठी साइड 5 आहे, त हे पाण में आहिनि अनलाइक, छो त हिन जा डिनोमिनेटर्स सेम न आहिनि। सही आहे। त इन खे कंपेयर कीअं कंदासीं, पहिरियां त असांखे छा करिणो आहे, जेको छेद मिलियल आहिनि इन्हनि खे सेम करिणो आहे। हाणे सेम करण लाइ छा कंदासीं, ॾिसो हिते 3/4 आहे, हिते 4/5 आहे, त अहिड़ा ॿ फ्रैक्शंस हिन मां ठाहियूं जिन जा छेद बराबरि हुजनि। सही आहे। कीअं कंदासीं, ॾिसो हाणे 3/4 आहे, 3/4 साॻियो ई लिखियोसीं। ठीकु आहे। हाणे 3/4 सां हेठि बि ऐं मथी साइड ते 5 मल्टीप्लाई कंदासीं। त 3 सां 5 मल्टीप्लाई कयोसीं, 4 सां बि 5 मल्टीप्लाई कयोसीं, माना हे फ्रैक्शन खणी हिते रखियोसीं। हाणे हिन फ्रैक्शन सां हिन फ्रैक्शन जो डिनोमिनेटर हेठी साइड मथे बि मल्टीप्लाई कंदासीं, हेठि बि मल्टीप्लाई कंदासीं। सही आहे। हाणे हे फ्रैक्शन था खणो, असां वटि आहे 4/5। हाणे छा कंदासीं, हे फ्रैक्शन खयोंसीं। हाणे छा कंदासीं, हिन जी मथी साइड ऐं हेठी साइड ॿिन्ही साइडनि ते हिन फ्रैक्शन जो डिनोमिनेटर जेको 4 आहे मल्टीप्लाई कंदासीं। सही आहे। त 4 खे मथे बि मल्टीप्लाई कंदासीं, हिन 4 खे हेठि बि मल्टीप्लाई कंदासीं। सही आहे। त डिनोमिनेटर्स असांजा सेम अची वेंदा, पोइ अंसनि खे असां कंपेयर कंदासीं। ठीकु आहे। त हिन खे सिंप्लीफाई था कयूं, 53 15 असां वटि अची वियो, 4 5 20। सही आहे। हिकु फ्रैक्शन असांखे हे मिली वियो, 4 चौंक 16, 5 चौंक 20। सही आहे। त ॾिसो डिनोमिनेटर्स असांजा सेम अची विया। सही आहे। हाणे असां कंपेयर कंदासीं अंसनि खे, मथी साइडनि खे। ॾिसो हिते 15 आहे, हिते 16 आहे, त 16 वॾो थींदो आहे 15 खां। त छा चवंदासीं, 16/20 16/20 इज़ ग्रेटर देन 15/20। माना
हिन साइन जो जेको मुंहुं खुलियल आहे जंहिं पासे ॾे त उहो जेको ट्रम हूंदो उहो वॾो हूंदो। ठीकु आहे। हाणे हिन जी जेका पछाड़ी आहे, पछाड़ीअ जो मुंहुं 15/20 ॾे आहे त इन जो मतिलबु आहे 15/20 नंढो आहे 16/20 खां। ठीकु आहे।